घोटकी भरसा घोट धामाजी में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सगा शाख घोटकी सखी अब्दुल्ला शाहानी पारां घोटकी वेलफेयर सोसाइटी जे सरकार सां हिकु ॾींहं वारी जनरल मुफ़्त मेडिकल कैंप लगाई हुई, जंहिंमें जनरल शुगर, मलेरिया, हेपाटाइटिस बी, PCT बी ऐं अखियुनि जे 1657 मरीज़नि जो मुआइनो कयो वियो। टेस्टूं करे मुफ़्त में दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। कैंप में डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़, डॉक्टर अली हसन मेहर, डॉक्टर अब्दुल्ला मेहर, डॉक्टर ज़फ़र सिंघड़, डॉक्टर ओम प्रकाश, डॉक्टर नसरीन नवाज़ कलवड़, डॉक्टर फौजिया मेहर, डॉक्टर सकीना मेहर शिरकत कई। कैंप जो इफ्तिताह डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ कयो। इफ्तिताही तकरीब जी सदारत सगा घोटकी जे सदर डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़ कई। प्रोग्राम की कार्रवाई सगा घोटकी जे जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ दायो हलाई। सगा घोटकी जे नायब सदर सैयद इकरार हुसैन शाह ॻाल्हाईंदे चयो त सगा घोटकी केतिरे ॾींहं मुफ़्त कैंप लगाई चुकी है, जंहिंमें हज़ारी मरीज़नि खे फ़ाइदो मिली चुको है। सगा शाख सखी अब्दुल्ला शाहानी जी जनरल सेक्रेटरी अली बहार शाहानी चयो त सगा पूरी सिंध में समाजी ख़िदमत करे मिसकिन माण्हुनि सां गॾु बीठल आहे। मुस्तरत अली मेहर रांझण मेहर ॻाल्हाईंदे चयो त सगा जहिड़ी तंज़ीम सां गॾिजी कमु करण ते असांखे फ़ख्रु महसूस थी रहियो आहे। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे मुश्ताक अहमद कलवड़ चयो त हीउ कमु सरकारी इदारनि जो आहे, पर उन्हनि जी लापरवाही जे करे सगा जहिड़ियुनि समाजी तंज़ीमनि खे हर फ़र्ज़ु अदा करणो पवियो आहे। मेज़बान मुस्तरत मेहर पारां समरन आयल महिमाननि खे अचकन जो तोहफ़ा पेश कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।